सिंध अदम तहफ़ुज़ जो शिकार आहे। छो त पाकिस्तान में सिंध महफ़ूज़ न आहे। महफ़ूज़ सिंध जूं सरहदूं न आहिनि, जहिड़े वक़्तु चाहिनि त धारियुनि जी लोध अचे। सिंध महफ़ूज़ न आहे, जहिड़े वक़्तु चाहिनि त उनजो दरिया जा रुख मोड़नि, पाणी खणी वञनि। सिंध गैर महफ़ूज़ आहे। सिंध जो समुंड गैर महफ़ूज़ आहे। उनजा पोर्ट्स बंदर मिल्कियत कमाइनि, उहा मिल्कियत तव्हां ते ख़र्च न थिए। सिंध अदम तहफ़ुज़ जो शिकार आहे त सिंध पाकिस्तान में खरबें डॉलर कमाए, तेल जे मद में, गैस जे मद में, कोयले जे मद में, इंसानी तरक़ीअ जे लाइ वॾी ज़राअत, टैक्सिस जे मद में वॾो खज़ानो रखंदड़ पाकिस्तान में आहे। पर उनखे बुख, बदहाली, ज़िल्लत ऐं गुरबत इस्लामाबाद ऐं पाकिस्तान जे सॼे सिरिश्ते सिंध जे माण्हुनि जे मथां बुख ऐं गुरबत मुसलित कई। इहा बुख ऐं ॾोहारी राज जी शुरूआत पाकिस्तान सां गॾु थी। हाणे उहा वधी 78 सालनि में इंतहा ते पहुची आहे। उनजी इंतहा जी शिकिल ही आहे त सिंध पाकिस्तान में इंसानी जियापे वारी खुराक खां महरूम आहे। मां नथो चवां एशियन बैंक, वर्ल्ड बैंक, आलमी जेके मुआशरे, समाज ऐं क़ौमुनि खे माप कंदड़ इदारा आहिनि, उहे चवनि था त सिंध में इहा हालत आहे त 1 करोड़ जे अंदरि रुगो माण्हू कारे कामण जो शिकार आहिनि। छो त पाणी बि नथा खाइनि, खुराक बि कोन अथनि, साफ़ पाणी मुयसर न अथनि। न बहितर सेहत ज़िंदगी गुज़ारण जे लाइ उहा सेहतमंद खुराक अथनि। इहो को अलाह जो कहर न आहे सिंधियुनि जे मथां त साफ़ पाणी न अथनि, खुराक कोन अथनि, इंसाफ़ लाइ अदालतूं न आहिनि, तरक़ीअ जे लाइ मुल्क जे अंदरि को निज़ाम कोन्हे, गुरबत जे ख़ात्मे जे लाइ रोज़गार जा के नवां तरीक़ा कोन्हनि। इहो को ॾमर ऐं खुदाई अज़ाब न, पर पंजाब जो कहर ऐं इंसान दुश्मनी ऐं वॾेरनि, पीपल्स पार्टी, जागीरदारनि ऐं पंजाबनि जो निज़ाम आहे, जंहिंजे करे असीं पिनऊं था, मोहताज ऐं ग़रीब। ज़ुल्म जे करे पाकिस्तान में ही ॻोठ जंहिंजो मां ज़िक्र पिए कयो कि दरिया जे कंधीअ जो ख़ुशहाल ॻोठ, ही 100 सालनि जी तारीख़ रखंदड़ ॻोठ आहे। सेवण असांजी गादी जो हंधि रहियो। ही गॾोगॾु ख़ुदाबाद आज़ाद सिंध जे गादी जो हंधि रहियो आहे। ही इलाइक़ा ऐं हितां जी इंसानी आबादी ऐं सिंध जी दौलत जेका अॼु असां वटि मुयसर आहे, त असां जापान, जर्मनी, फ्रांस, सऊदी अरेबिया ऐं कतर जे माण्हुनि खां वधीक ख़ुशहाल हुजूं हा, जेतिरी असां वटि दौलत आहे। पर असां पोइते विया आहियूं, हथरादू तरह पोइते विया आहियूं। ईअं जीअं के सेहतमंद माण्हू जी बाह हथरादू तरह तां ज़ोर सां ॿधी छॾियो त रक्त सर्कुलेशन न कंदी त हथ वारो हिसो नाकारा थियणु शुरू। असांखे पाकिस्तान में हथरादू तरह असांजी ओसर रोके असांखे नाकारा ऐं मफलूज बणायो। 6 करोड़ माण्हू आहिनि। जर्मनी में हिटलर यहूदियुनि खे बारण लाइ गैस चैम्बर ठाहिया त गोलियूं जर्मन्स केतिरियूं हणंदा, तंहिं करे हिननि खे गैस चैम्बर में विझूं, पोइ गैस छॾींदासीं, माण्हू मरी वेंदा। पंजाबी असांखे ॿारींदा, 6 करोड़ माण्हू एतिरियूं गोलियूं न हणी सघंदा। तंहिं करे ज़ाहिर आहे त सेहतमंद खुराक रोकनि, तालीम, सेहत मर्कज़, रोज़गार, तरक़ी उहा रोकनि त माण्हू ख़ुदि ब ख़ुदि माण्हू शुरू थींदा। छो त असांजी ज़िंदगी खुटी पई आहे। रोज़गार जे करे अदम इस्तेहकाम ऐं मुआशी बहरान पैदा थियो। सिंधीअ में चवाणी आहे त बुख बुछड़ो टोल दाना दीवाना करे। बुख नफ़्सियाती मरीज़ बणाईंदी। असांजा माण्हू बुख, गुरबत ऐं मुसलसल इंसाफ़ जे कमी, रोज़गार ऐं खुराक जी कमी ऐं तरक़ी न थियण जे करे
असांजा माण्हू डिॼण शुरू थिया आहिनि ख़ौफ़ में, छो त ग़रीब जल्दी डिॼंदो आहे, ग़रीब मज़ाहिमत न करे सघंदो आहे। हीअ गुरबत इन करे आहे त सिंधी मज़ाहिमत न करे। ग़रीब ताक़तवरनि खां डिॼंदो आहे, विढ़ंदो आहे, क्रोध कंदो आहे, अॻिते ईंदो आहे त ख़ौफ़ सताईंदोसि मोटी ईंदी आहे। ग़ुलाम मुआशरनि में के माण्हू बग़ावत पैदा कंदा आहिनि, उनखे रोकींदा आहिनि त चरियो थियो आहे छा, तूं चई सच थो पर इहा ॻाल्हि छॾे वञ। असांखे चवनि था त ॻाढ़े झंडे GMC जी ॻाल्हि न कयो, कंहिंजी ॻाल्हि कयो? जना, भुट्टो, लियाकत अली, अयूब जनरलनि जी ॻाल्हि कयो। पाकिस्तान में इस्लाम जी ॻाल्हि कयो। इस्लाम जो त पाकिस्तान सां ताल्लुक ई कोन्हे। अल्लाह जे रसूल उन दीन सां ऐं ख़ुदा जे अहकामनि सां पाकिस्तान जो ताल्लुक न आहे। जबुर ऐं ॾाढ सां ताल्लुक आहे। मां राति ॼामशोरे ज़िले में अवामी राब्ता मुहिम सां हलियुमि पिए, जेकॾहिं माण्हू मूंखे वीडियो मोकिली आहे पाकिस्तान जे वॾे सहाफ़ी, हुनजो नालो सुहेल वड़ाइच आहे। सुहेल वड़ाइच थो चए त रणजीत सिंह खां पोइ को चाहे को न चाहे, को मञे न मञे, हिन पाकिस्तान ते पंजाब जो कब्ज़ो। भई कब्ज़े जे मुल्क में जमहूरियत ऐं कानून न हूंदो आहे, बुख ऐं ज़ुल्म हूंदो। सिंध फतेह कयल पंजाब जो कब्ज़ो आहे, उनमें भुट्टा बुट्टा हे ॿिया टिया सभु कूड़ आहे, जमहूरियत कूड़ आहे। रोटी कपिड़ा आवाम या तरक़ी सभु फ्रॉड आहे। फ्रॉड जे पोयों ऐं कूड़ जे पोयों लॻंदासीं त सिंध में चइबो आहे कूड़ जे मुंहं में धूड़। पाकिस्तान ऐं पीपुल्स पार्टी कूड़ आहे, तंहिं करे आज़माए खे आज़माए सिंधी चवंदा आहिनि धूड़ पाइण आहे। या चवंदा हुआ बबरनि खां ॿेर घुरबाइनि जा, बबर में त कंडा हूंदा आहिनि। पाकिस्तान जो मजमूई निज़ाम ऐं सिस्टम कंडा, ग़ुलामी ऐं कूड़ आहे। इन कूड़ ऐं ज़ुल्म जी जेका शुरूआत आहे, उन अंत अचे कयो आहे। हर तरफ़ तव्हांजे ॻोठनि में मनुष्यात आहे। मुंहिंजे हिन साथ जेके ॻाढ़ा झंडा हिते झुलाया अथव, इहा एजेंसियुनि खे ख़बर आहे, पर करमपुर ऐं सेवण में जेका आइस हले थी उहा एजेंसियुनि खे ख़बर न आहे। छो त पाण हलाइनि पई, सरकार पाण पई हलाए। ढाणेल जेके चोरियूं कंदा उनजी ख़बर न आहे। MS जेको दवाऊं चोराए थो उहा ख़बर न आहे। इंजीनियर जेको चोरी कराए थो उनजी ख़बर न आहे। इन करे त लुटमार आहे, लुटेरनि जो गॾियल अलाइंस जो नालो हिन मुल्क जो क़ाबिज़ निज़ाम। इन करे असां इन ज़ुल्म जे ख़ात्मे दरियाव खसियूं। गैस घरनि में नथा ॿारे सघूं, बिजली घरनि में कोन्हे। हिन महिल गर्मी ख़तम थी आहे। हे त मुले बदबख्त खे केरु सम्झाए, इहो काफ़रनि खे शाबस आयो, सोलर प्लेटूं ठाहियूं अथनि। मुलो बदबख्त खे ख़बर नथी पए त बिजली कोन्हे। घरनि में बुख ऐं बेरोज़गारी ऐं क्रोध आहे। औरतूं मर्द पाड़ा राज घरनि में विढ़िया पिया आहिनि। नफ़रत ऐं क्रोध आहे। इहो क्रोध, नफ़रत ऐं हिक ॿिए खां दूरी उन्हनि मुआशरनि में, उन्हनि क़ौमुनि में हूंदी आहे जेके क़ौमूं आज़ादी, ख़ुशहाली ऐं इंसाफ़ खां परे हूंदियूं। असां ख़ुशहाली ऐं आज़ादी खां परे। इन करे इहा दावत खणी आयो हां त सिंध जी हक़ीक़ी तरक़ी, सिंध जी हक़ीक़ी आज़ादी, सिंध में हक़ीक़ी ख़ुशहाली, नौजवाननि लाइ रोज़गार, ॻोठनि शहरनि में इल्म जे नूर सां सिंध खे मुनवर करण लाइ ऐं हिन वतन जी वारसी लाइ अॼु चवनि था त नवां सूबा ठाहींदासीं। हा, तव्हां ॿुधो आहे त कमज़ोर खां सतो फार्म हूंदो अथसि, ज़मीन ॾाढा मुड़ुस खसे ॾींदा। हा, तव्हां ॿुधो आहे त के ग़रीब जी न्याणी सुठी हूंदी आहे, ॾाढो मुड़ुस खसे ॾींदो। त कमज़ोरनि खां ज़मीन ऐं ज़र ऐं ज़न खसबो। सिंधरा माण्हू असांखे इहा ॻाल्हि सम्झनि त असां कमज़ोर हूं, तंहिंजे करे ही सभु कुझु खसिजे। ताक़तवर थींदासीं, मालिक थींदासीं, वारिस थींदासीं, ॻोठनि राज्यनि ऐं वतन जो तहफ़ुज़ कंदासीं त असां बचंदासीं।
इन करे हाणे चवंदा सिंध विरायूं, घणा सूबा ठाहियूं, इंसाफ़ अदालतूं आहिनि कोन, कोर्ट में वञे इंसाफ़ कोन्हे, पुलिस वटि वञे तहफ़ुज़ कोन्हे। इन जे ख़ात्मे जे लाइ सिंध में नई सुजागी, तेल, गैस, कोयलो, खज़ानो, समुंड, दरिया, ज़मीन, इहा सभु सिंध जे माण्हुनि खे ॾियण जे लाइ असां 22 तारीख़ ते तहफ़ुज़ सिंध मार्च रखियो। अदम तहफ़ुज़ जो शिकार आहे, वारस जाॻंदा आहिनि त ॻोठ, घर, नंग, नामूस, शहर ऐं वतन जाॻंदो आहे ऐं महफ़ूज़ थींदो आहे। जे वारस मरी वेंदा आहिनि त मिल्कियतुनि ते कब्ज़ा थी वेंदा। इन करे जॾहिं बि वतन ते मुश्किल घड़ी ऐं हीअ तारीख़ जी घड़ी गुज़री आहे, साईं जीएम सैयद पाण हुयो या अॼु हुनजे गैर मौजूदगी में हुनजी तहरीक ऐं ॾाढो झंडे जो अलम ऊचो आहे। हिन झंडे ऐं जीएम से जे फ़िक्र में सिंध जे माण्हुनि जो तहफ़ुज़ ऐं आज़ादी ऐं ख़ुशहाली ऐं इज़त ऐं नामूस बचण जी ईअं न त मां को ज़िद मूं चवां थो, न मुमकिन न आहे, छो त सिस्टम अहिड़ो आहे। पंजाबी मालिक आहे, छाजा मुसलमान, मुसलमान न आहे। असां मुसलमान न आहियूं, असांजो वतन आहे, पाणी असांजो, पंजाबी असांजो दरिया ख़ाली करे पी छॾनि। इहो इस्लाम त न आहे, या मुसलमानी ऐं भाईचारो त न आहे। अंग्रेज़नि वटि ग़ुलाम हुआसीं, दरिया वहंदो हो, ख़ुशहाली। पंजाब ऐं पाकिस्तान में शामिल थियाऊं, दरिया वहण छॾे ॾिनो। इन करे असां वतन जे तहफ़ुज़ लाइ 22 तारीख़ ते तहफ़ुज़ सिंध मार्च हैदराबाद में रखियो आहे। उहा दावत अर्ज़ खणी आहे। पाण हिते घणनि राजनि खे तव्हां सुञाणींदा हूंदो, मौजूद माण्हू कंहिंजी मजबूरी आहे, उहे वॾेरे ऐं मुराद शाह खे राज़ी करण लाइ पंहिंजी कुराड़ी माउ बि कुल्हे ते खणी वोट जो ठपो हणण ईंदा। नौजवान धीउ ऐं भेण खे चवंदा आहिनि त वोट ॾियो, उन सां असांजी तक़दीर तब्दील न थींदी आहे, तबाही थींदी आहे। पर इहा गैरत, फर्ज़ ऐं असांजो अख़लाक ऐं इंसानी ऐं वतन जे सिंधियत जी ज़िम्मेवारी आहे त असां सिंध जे तहफ़ुज़ लाइ रोडनि ते 5 माण्हू एहतिजाज कंदा आहियूं, हुनजो असरु ॿियो थींदो आहे। 50 माण्हू निकिरंदो आहे, हुनजो असरु ॿियो थींदो आहे। पर हज़ारे लखे निकिरंदा आहिनि, हज़ारे लखे निकिता हुआसीं तॾहिं दरिया ते 6 केनाल कैंसिल कराया। हाणे बि हज़ारनि निकिरण जी ज़रूरत। उन करे असां इहा शुरूआति कई आहे। अवां सञावंदा आहियूं, बाशऊर हो। मां तव्हां वटि इहो अर्ज़ु खणी आयो आहियां त 22 तारीख़ ते हैदराबाद में हज़ारनि ऐं लखनि जे तादाद में गॾु थी सिंध ऐं सिंध जी आज़ादी, ख़ुशहाली, तरक़ी, तालीम, सिहत, रोज़गार उन जे लाइ गॾियल जदोजहद करे हासिल। अॼु GSL वारा जॾहिं बि तव्हां वटि आया आहिनि त नौकरियुनि, कूड़नि, वाइदनि जे करे न, तव्हां सभिनी खे चवंदा आहिनि त चओ त सिंध महफ़ूज़ कयूं त रिज़्क़ रोज़ी महफ़ूज़ थिए। छो त अलाह तव्हांजो रिज़्क़ रोज़ी खसी न आहे। तंग दस्ती ऐं तंगी पाकिस्तान जे निज़ाम जे करे। तंहिं करे ख़ुशहाली तरफ़ कदम जॾहिं घर घर जाॻंदो आहे, ॻोठ ॻोठ जाॻंदो आहे, वाहण वस्ती जाॻंदी आहे, शहर जाॻंदा आहिनि त नसीब तब्दील थींदो आहे। तंहिं करे नसीब खे तब्दील करणु ऐं हक़ीक़ी ख़ुशहाली ऐं तरक़ीअ जे लाइ मां उमेद कंदुसि तव्हां सभु 22 तारीख़ ते असां सां गॾु हूंदो। तव्हांजी महिरबानी। GSL।